अबा यो साड़ बर्बादी आ। हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाइन था अल हसद याकुलुल हसनात कमा ताकुलुन नार अल हतब। जे सुकल काठन जे ढेर के बाहि जी तीली दिजे त सड़ी रख थी वने, मानू जे जिंदगी जा अमल नेकायूं ब साड़ इए साड़े छडींदो। बी हदीस पाक में आ त साड़ इए आ जे कूड़ींदड़ हुजे। पाण फरमे मां इए नथो चवां त वार कूड़ींदड़, मां इए थो चवां त माण्हुनि जूं नेकियूं ऐं अमल सालिह कूड़े छॾींदो आहे हसन। हाणे ॾिसो न मथे में वार आहिनि, वार सां मथो भरियल आहे, पर जो सेफ्टी खणी जो हणेसि त बसि सफ़ा ठोड़ टिकण पई चिलके। जीअं इहा सेफ्टी मथे जा वार कूड़े मथे के गंजो बणाए छॾींदी आहे, तीअं हसद माण्हू जे नेकियुनि चङायुनि इबादतुनि साले अमलनि खे ईअं कूड़े ख़तम करे छॾींदो। नमाज़ूं पढ़ी, रोज़ा रखी, हज कई, ज़कातूं ॾिनई, ख़ैरातूं कई, पर ॿियनि सां साड़ रखे थो पियो। सरकार मदीना फरमाए त जा सॼी ज़िंदगी जा अमल चट थी वेंदा। ॻाल्हि सम्झो था? हाणे मूंखे ॿुधाए त अहिड़े मर्ज़ खे अंदर मां कढिजे या न कढिजे? जेके अंदर में नेकी जा सला पोखिया अथऊं न, उन्हनि सलनि खे त इहो हसद साड़ियूं थो वञे पियो। ॿुधाए त इहो मर्ज़ अंदर मां कढिजे या न कढिजे? हा, तॾहिं रब फरमायो क़द अफ़लह मन तज़क्का, बेशक कामयाब थी वियो उहो माण्हू जंहिं पंहिंजे अंदर मां इहे मर्ज़ कढिया। जीअ खे उजारियई, मन जूं मेरायूं धोतई, इहो माण्हू अल्लाह वटि कामयाब आ। मूं तव्हांखे सिर्फ़ ॿ मिसाल ॾिना, पर इन को सवाइ हिकिड़ो दुनिया जी मोहबत, ॿियो हसद। ॿ मिसाल ॾिना, पर इन खां अलावा हज़ारे अहिड़ियूं बीमारियूं आहिनि जेके अंदर खे ख़राब कंदियूं आहिनि। हज़ारे अहिड़ियूं बीमारियूं आहिनि। पोइ उन्हनि बीमारियुनि खां पंहिंजे अंदर खे तज़कियो गुड कजे या न कजे? कजे या न कजे? इहा पाणे न थींदी, मुर्शिद कामिल वठणो पवंदो। जेसीं मुर्शिद न मिलंदो न तेसीं इहा मन जी मेराई न निकिरंदी। पाणे निकिरे हा त हींअर ताईं निकिरी वञे हा, पर पाणे न निकिती। को मुर्शिद कामिल हुजे जेको अंदर मजा इहा मेराण कढे।